दीदारशाम आउं खेसि गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं ॿ टे लफ़्ज़ अचे गुलाम रसूल चंडीगढ़ ॻाल्हाइनि। सो तव्हांजे भरपूर तारीफ़ में दीदारशाम सिंध आहे, असांजे सफ़रनि में सिंध आहे, असांजे जज़्बनि में सिंध आहे, शहादत जे रुतबनि में ख़ुतबनि में असांजे सजदनि में सिंध आहे, असांजे सजदनि में सिंध आहे। स्टेज ते मौजूद असांजे क़ौमी सफ़र जे साथी غلام रसूल चांडियो ऐं उन जे पासे में मौजूद सफ़र हिकिड़ो रोशन ऐं ॿिया हेठि मौजूद धरती जा आशिको, सिंध ऐं वतन जी धरतीअ जी इश्क जी जेकी ॻाल्हि कयूं था ऐं उन ॻाल्हि खां पोइ पंहिंजा रस्ता ठाहे वरी हलूं था, उन सिंध जी जेकी आहे सुठी या सनास चइजे, सुञाणप चइजे, उहा लतीफ़ साईं खां वरिती, साईं जीएम सैद खां वरिती। ऐं साईं जीएम सैद ऐं लतीफ़ जेको संदसि किरदारु तंहिं करे खेसि रुहानी तौर ते कन में ॿुधायो, उन ई रस्ते ते मुस्तक़िल मिज़ाजीअ सां हलंदो अचे थो ऐं ईअं ई संदसि हिन मुस्तक़िल मिज़ाजी सां रस्ते ते हलण जे करे उहो असांखे अज़ीज़ आहे, उहो असांजो महबूब आहे, असांजो दोस्त आहे, असांजो साथी आहे, जंहिंखे असांजो फ़ख़्रु आहे। अॼु संदसि जनमॾींहुं सोशल मीडिया जे मार्फत जी मूंखे ख़बर पई त मां कोटड़ी घर में हुउसि, मुंहिंजो जामशोरो परे आहे, गुलाम रसूल सां असांजो वक़्तु गुज़रियो आहे, दोस्त आहे, साथी आहे, मौसम आहे। उन यार जी जेका सालगरह में वञिबो ऐं शरीक थियासीं ऐं इहो असां पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झूं था त सिंध जे उन शऊर जे धणी, उन शऊर जे जेका सो आशिक़ जी जेका सालगरह में शरीक आहियूं, जंहिंजो संग, जंहिंजी मोहबत ऐं जेका सो दोस्ती जो जेको बरकत आहे, दुश्मन जो बरकत आहे, उहो सिंध आहे ऐं सिंध रहंदो।